क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 27 एक्सरसाइज नंबर 1.6 मश्क 1.6 पार्ट 3 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 1.6 जे पहिरें नंबर सुवाल खे हल करे आया हुआसीं। हिन लेक्चर में असां ॿिए नंबर सुवाल खे हल कंदासीं। सिंप्लीफाई एंड राइट योर आंसर इन फॉर्म ऑफ a प्लस आयोटा b। हेठिन खे हल करियो ऐं उन्हीअ जे जवाब खे a प्लस ib वारे नमूने सां लिखो। हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे -1 अपॉन 1 प्लस आयोटा। हाणे असां इन्ही खे लिखी सघूं था त इज़ इक्वल टू -1 प्लस 0 आयोटा अपॉन में 1 प्लस आयोटा। असां इन्ही खे फर्दर जेकॾहिं ऑर्डर पेयर में लिखूं कीअं लिखंदासीं -1, 0 अपॉन में 1, 1 अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते असां जेको डिवीजन वारो फार्मूला पढ़ी आया आहियूं उहो अप्लाई कंदासीं ऐं हिते असां जेको कॉन्जुगेशन वारो मेथड हूंदो आहे उन तरीक़े सां हल कंदासीं। छाकाणि असांखे जेको जवाबु आहे उहो 1 प्लस आयोटा बी वारे नमूने सां लिखणो आहे त मां हिते जेको आहे हिन खे कॉन्जुगेशन वारे मेथड सां हल थो कयां। पोइ असां लिखंदासीं सॉल्यूशन खां पोइ पहिरियों स्टेप सेम। हाणे असां हिते छा कंदासीं त जेको डिनोमिनेटर आहे हुनजो कॉन्जुगेट मालूम कंदासीं। हाणे जेकॾहिं तव्हां मां को अहिड़ो ॿार अगरि मूंखां सुवाल पुछे को स्टूडेंट मूंखां सुवाल पुछे त हिते असांजो कॉन्जुगेट मालूम छा लाइ था करियूं त ॿारो असां कॉन्जुगेट इन जे करे मालूम कंदा आहियूं त जॾहिं बि असां वटि डिनोमिनेटर में छा हुजे डिनोमिनेटर जे अंदरि को कॉम्प्लेक्स नंबर अची वेंदो आहे असां उन्हीअ जी वंड छॾाइण जे लाइ डिनोमिनेटर जो कॉन्जुगेट मालूम कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं मां अव्हां खां पुछां त कॉन्जुगेट लहबो कंहिंजो आहे कॉन्जुगेट हमेशह कॉम्प्लेक्स नंबर जो लहबो आहे। छाकाणि त रियल नंबर जो जॾहिं असां कॉन्जुगेट लहंदा आहियूं त उनजी साइन चेंज कोन थींदी आहे। छाकाणि त कंहिं बि रियल नंबर जो कॉन्जुगेट उहो साॻियो ई नंबर थी वेंदो आहे। सही आहे त कॉन्जुगेट हमेशह कहिड़े नंबर जो लहबो आहे कॉन्जुगेट हमेशह कॉम्प्लेक्स नंबर जो ई लहबो आहे। छाकाणि त हमेशह इमेजिनरी पार्ट जी साइन चेंज थींदी आहे। उमेद आहे तव्हांखे इहो सुवाल सम्झ में अची चुको हूंदो। हाणे असां हिन खे सिंप्लीफाई कंदासीं त पोइ इहो छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 1 माइनस आयोटा त पोइ इन सां ज़रब वंड करे वेंदासीं। पोइ कीअं थींदो इंटू 1 माइनस आयोटा डिवाइडेड बाय 1 माइनस आयोटा। हाणे असां हिनखे जॾहिं फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थींदो -1 इंटू 1 माइनस आयोटा अपॉन में थींदो 1 प्लस आयोटा इंटू 1 माइनस आयोटा। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं -1 खे खणी हिन सॼी ब्रेकेट सां मल्टीप्लाई करे वेंदासीं। ठीकु आहे पोइ इहो छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो इज़ इक्वल टू -1 इंटू 1 थींदो -1 इंटू माइनस आयोटा ही थियो प्लस आयोटा। अहिड़े तरीक़े सां अपान में छा थींदो हाणे अपान में असां हिते फार्मूलो अप्लाई कंदासीं। अलजिब्रा जे अंदरि a प्लस बी इंटू a माइनस बी हूंदो आहे त पोइ छा जे बराबरि थींदो आहे इहो बराबरि थींदो आहे असां वटि इज़ इक्वल टू a स्क्वायर माइनस b स्क्वायर जे बराबरि थींदो आहे। मां सॼो फार्मूलो न पियो लिखां हिते त पोइ अपान में हाणे हिते छा थींदो हिते थींदो त 1 स्क्वायर माइनस आयोटा स्क्वायर। हाणे मां हिनखे लिखी थो वञा हिते थींदो 1 स्क्वायर माइनस आयोटा होल स्क्वायर। जॾहिं फर्दर असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थींदो हीउ थींदो 1 -1 प्लस आयोटा अपान में छा थियो 1 माइनस आयोटा स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां पोइ हीउ छा जे बराबरि थींदो हाणे जेको हीउ टर्म आहे हेॾे ईंदो छा जे बराबरि थींदो हाणे ॾिसूं था इहो बराबरि थींदो इज़ इक्वल टू -1 प्लस आयोटा अपान में आयो 1 हिते थींदो माइनस पर हिते आयोटा स्क्वायर जी वैल्यू घणी आहे आयोटा स्क्वायर जी वैल्यू थी वेंदी -1 उहा पुट करे वेंदासीं हिते उहा थी वेंदी इंटू -1। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थींदो -1 प्लस आयोटा अपान में 1 माइनस इंटू -1 इहो थींदो +1। ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां हीउ छा जे बराबरि थींदो हाणे हीउ बराबरि थींदो -1 प्लस आयोटा अपान में थियो 2। असां जॾहिं हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थींदो हीउ थींदो -1 अपान 2 प्लस आयोटा अपान में 2। आर में असां पिणु इन खे ईअं बि लिखी सघूं था छा त -1 अपान 2 प्लस 1 अपान 2 इंटू आयोटा। अहिड़े तरीक़े सां असांजो हीउ आंसर थी वियो। ॿारो हाणे असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे 1 प्लस आयोटा होल रेज़्ड 4 या वरी चई सघूं था 1 प्लस आयोटा पावर 4। हाणे पहिरियां लिखंदासीं सॉल्यूशन खां पोइ पहिरियों स्टेप सेम। हाणे असां इन टर्म खे लिखी सघूं था त
1 प्लस आयोटा स्क्वायर इंटू 1 प्लस आयोटा स्क्वायर। हाँ तव्हां अलजबरा पढ़ी आया आहियो, ये फार्मूला इस्तेमाल थींदो, सही आहे। हिते कहिड़ो फार्मूला इस्तेमाल थींदो, हिते फार्मूला इस्तेमाल थींदो a प्लस b होल स्क्वायर इज इक्वल टू a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। हाँ ही असांजो रहियो a, ही असांजी रही b, ही असांजो रहियो a, ही असांजो रहियो b। अहिड़े तरीक़े सां हाणे बसि छा कंदासीं, जस्ट ही जेके वैल्यूज़ आहिनि 1 प्लस आयोटा वारियूं हिन फार्मूला जे अंदरि पुट करे वेंदासीं। पोइ हाणे इहो छा थी वेंदो, इहो थी वेंदो त नंढी ब्रैकेट स्टार्ट, अहिड़ी जॻह ते 1 त हिते लिखंदासीं 1 जो स्क्वायर प्लस 2 फार्मूला वारो, ए जॻह ते 1 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर प्लस आयोटा स्क्वायर थी वियो, ब्रैकेट ओवर। वरी असांखे उहो ही जेका आहे ब्रैकेट, हाणे असां हिन खे हिन फार्मूला में पुट करे वियासीं त हिन पार्ट खे बि हिन फार्मूला जे अंदरि पुट कंदासीं। पोइ वरी इहो छा जे बराबरि थींदो, सेम ई लिखी ईंदासीं त 1 स्क्वायर प्लस 2 1 आयोटा प्लस आयोटा होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई करण जी कोशिशि कयूं था, ॾिसो छा थो बीहे। हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो छा थो थिए, इहो थी वेंदो त 1 जो स्क्वायर थींदासीं, थी वेंदो 1 प्लस 2 इंटू 1 आयोटा थी वेंदो 2 आयोटा प्लस आयोटा होल स्क्वायर जॾहिं छॾाईंदासीं छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो आयोटा स्क्वायर जे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां ॿी ब्रैकेट छॾाईंदासीं तब साॻियो आंसर ईंदो 1 प्लस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर। हाणे इहो कीअं थियो, ॻाल्हि सफ़ा सिंपल आहे। जॾहिं असां 1 जो स्क्वायर छॾाईंदासीं थी वेंदो 1, 2 इंटू 1 आयोटा, 2 इंटू 1 2, 2 इंटू आयोटा 2 आयोटा, इहो अची वियो। हाणे आयोटा स्क्वायर खे छॾाईंदासीं त छा थी वेंदो आयोटा स्क्वायर। हाणे हिन में छा कंदासीं त आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट करे वेंदासीं। तव्हांखे ख़बर हूंदी आयोटा स्क्वायर जी वैल्यू छा जे बराबरि आहे, इहा वैल्यू बराबरि आहे आयोटा स्क्वायर इज इक्वल टू -1। हाणे अचो त असां इहा वैल्यू हिन फार्मूला में पुट करे वञूं, छा थींदो, हिते थींदो 1 प्लस 2 आयोटा प्लस -1। हाणे हिन साइड में ईअं थी वेंदो, छा थींदो 1 प्लस 2 आयोटा प्लस -1। -1 छा आहे, इहा आयोटा स्क्वायर जी वैल्यू आहे, सही आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं हिनखे असां फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त हाणे छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थी वेंदो असां वटि त लिखंदासीं 1 प्लस 2 आयोटा, हिते छा आहे प्लस इंटू -1, प्लस इंटू -1 थी वेंदो -1, त हिते छा थी वियो -1। हिन साइड में ईअं थी वेंदो 1 प्लस 2 आयोटा त -1 थी वेंदो -1। हाणे छा थींदो, हाणे जेको आहे 1 1 में कैंसिल थी वियो, ही 1 हिन 1 में कैंसिल थी वियो ऐं ही 1 हिन 1 में कैंसिल थी वियो। पोइ छा जे बराबरि जवाबु आयो असांजो, हिन जो जेको आंसर थो बीहे हिते थी वियो 2 आयोटा इंटू 2 आयोटा। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं या पाण में हिनखे ज़रब ॾींदासीं त असां वटि जवाबु छा अची वेंदो, हिन जो जवाबु जेको असां वटि हिते अची वेंदो इहो ईंदो त 4 आयोटा स्क्वायर, 4 आयोटा स्क्वायर। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थी वेंदो, जॾहिं हिते आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट कंदासीं पोइ ईंदो 4 इंटू -1, त हिते असांजो जवाबु छा आयो -4। अहिड़े तरीक़े सां -4 असांजो थी वियो आंसर। ॿारो हाणे असां टियों नंबर पार्ट जेको आहे उन खे हल कंदासीं। इहो आहे 1/1 प्लस आयोटा होल स्क्वायर। सभ खां अवल असां लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां पोइ असां पहिरियों जेको आहे स्टेप सेम लिखियोसीं। हाणे असां हिनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं। इहो छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो त 1 जो स्क्वायर अपान में 1 प्लस आयोटा होल स्क्वायर। हाणे असां जॾहिं 1 जो स्क्वायर छॾींदासीं छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो 1 जे। अपान में छा ईंदो, अपान में छा ईंदो, हाणे अपान में हिन ते असां फार्मूलो अप्लाई कंदासीं। कहिड़ो फार्मूला अप्लाई कंदासीं, हिते फार्मूला अप्लाई थींदो a प्लस बी होल स्क्वायर इज इक्वल टू a स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई थींदो। हाणे हीउ रहियो असांजो 1 जेको बराबरि आहे a जे ऐं जेको आहे आयोटा बराबरि थींदो b जे। हाणे जस्ट असां हीअ जेके वैल्यूज़ आहिनि हिन फार्मूला जे अंदरि पुट करे वेंदासीं राइट साइड में, त पोइ छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो 1 जो होल स्क्वायर प्लस 2 फार्मूला वारो, a जी जॻह ते 1 b जी जॻह ते आयोटा प्लस आयोटा होल स्क्वायर। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थी वेंदो, 1 साॻियो 1 ई रहंदो, हिते लिखी ईंदासीं 1 इज इक्वल टू 1 अपान में हाणे जॾहिं असां 1 जो स्क्वायर छॾींदासीं छा जे बराबरि थी वेंदो, इहो थी वेंदो 1 प्लस 2 साॻियो फार्मूला वारो 2 इंटू 1 थी वियो 2 इंटू आयोटा 2 आयोटा।
हिते छा थी वियो 2 आयोटा प्लस जॾहिं असां आयोटा स्क्वायर खे सिंप्लीफाई कयोसीं छाजे बराबरि थी वियो, इहो बराबरि थियो आयोटा स्क्वायर जे। जॾहिं असां हाणे आयोटा स्क्वायर में हिते छा कंदासीं त वैल्यू पुट करे वेंदासीं -1। असां जॾहिं हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छाजे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थींदो 1/1 प्लस 2 आयोटा -1। हाणे हिते तव्हां ॾिसो ही -1 किथां आयो, असां हिन में वैल्यू पुट कईसीं उहा आहे त 1 1 में कैंसिल थी वियो, ही 1 हिन 1 में कैंसिल थी वियो, पोइ छाजे बराबरि आंसर वञी थो बीहे, थींदो 1/2 आयोटा। अहिड़े तरीक़े सां ही असांजो थी वियो आंसर। ॿारो हाणे असां वटि चोथों नंबर पार्ट आहे 1 प्लस आयोटा होल रेज़्ड 8 सॉल्यूशन। पहिरियों स्टेप असां सेम लिखियोसीं 1 प्लस आयोटा पावर 8। हाणे असां हिनखे लिखी सघूं था त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थी सघे थो त इज़ इक्वल टू 1 प्लस आयोटा होल स्क्वायर होल रेज़्ड 4। अहिड़े तरीक़े सां हाणे सभ खां पहिरियां मैथ जो छा उसूल हूंदो आहे त असां नंढी जेका ब्रैकेट हूंदी आहे उन खे सिंप्लीफाई कंदासीं। हाणे असां हिनखे कहिड़े तरीक़े सां सिंप्लीफाई कंदासीं, हाणे हिते अलजेब्रा जो फार्मूला इस्तेमालु थींदो, छाकाणि त ही हुन फॉर्म में पवंदो a प्लस b होल स्क्वायर वारे फॉर्म में पियल आहे। हिते छाजे बराबरि थींदो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे असां उहो हिन ब्रैकेट खे सिंप्लीफाई कंदासीं त a बराबरि आहे 1 ऐं b बराबरि आहे आयोटा। जॾहिं असां इहे वैल्यूज़ हिन में पुट कंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो 1 जो स्क्वायर प्लस 2 फार्मूला वारी 1 इंटू आयोटा प्लस आयोटा स्क्वायर होल रेज़्ड 4। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं, जॾहिं असां हिनखे छॾाईंदासीं, हिते 1 जो स्क्वायर 1 थींदो, 2 इंटू 1 2 इंटू आयोटा 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर, त ही थींदो तो 1 प्लस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर रेज़्ड पावर 4। हाणे हिते असां छा कंदासीं, आयोटा स्क्वायर जी जेका वैल्यू आहे उहा पुट करे वेंदासीं, त छा थी वेंदो हाणे हिते ही टर्म छाजे बराबरि थी वेंदो, हिते जस्ट असां आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट कंदासीं -1, इहो बराबरि थी वेंदो हाणे 1 प्लस 2 आयोटा प्लस -1। जॾहिं असां फर्दर हिनखे सिंप्लीफाई कंदासीं थींदो 1 प्लस 2 आयोटा -1। अहिड़े तरीक़े सां हाणे 1 -1 में कैंसिल थी वियो, असां वटि जवाबु छा आयो, 1 -1 में कैंसिल थी वियो, असां वटि जेको जवाबु आयो इहो आयो इज़ इक्वल टू 2 आयोटा पावर 4। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 2 आयोटा इंटू 2 आयोटा इंटू 2 आयोटा इंटू 2 आयोटा। ॿारो हाणे असां हिनखे लिखी सघूं था त 4 आयोटा स्क्वायर। ठीकु आहे, असां ॿिन्हिनि जा पेयर करे मल्टीप्लाई कयोसीं, पोइ छाजे बराबरि थी वियो, ही थी वियो 4 आयोटा स्क्वायर इंटू 4 आयोटा स्क्वायर। हिते जस्ट वरी असां आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट करे वेंदासीं -1, पोइ छाजे बराबरि थींदो, हाणे इहो बराबरि थींदो 4 इंटू -1 4 इंटू -1, त पोइ जवाबु छा बीठो, जवाबु वञी बीहंदो हिते -4 इंटू -4। अहिड़े तरीक़े सां पोइ जवाबु छा बीठो, -4 माइनस इंटू माइनस थी वेंदो प्लस 4 इंटू 4 16, यानी जो जेको आंसर थो बीहे इहो थो बीहे प्लस 16। पोइ इहो थी वियो असांजो आंसर। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।